अस्सलाम वालेकुम। अॼु संगत असां वञी रहिया आहियूं पंहिंजे ॻोठ, पर उन खां पहिरीं हीअ ॾिसो बरसाति खां पोइ घर अची जी हालत। पर उन खां पहिरीं असांखे शायदि नाश्तो करणु खपे। हाल अच्छा व्लॉग थो ठाहियां तुंहिंजो बि। हिकिड़ो फुल खणी अचु, हिकिड़ो फुल ऐं हिकिड़ो पराठो घटि की यारो। भाऊ जो तालुक़ु कोइटिया सां आहे, पाण पठाण आहे, पर हिन जी मोहबत जेका सिंध लाइ आहे उहा लाज़वाल आहे। मूंखे पाण चवंदो आहे त यार साईं तव्हां सिंधी में ॻाल्हाईंदा करो, सो असां सिंधी में ॻाल्हाईंदा आहियूं। नाश्तो बि असांजो अची वियो आहे ऐं तमामु सुठो नाश्तो आहे लालियो। ऐं हाणे असां निकिरी चुका आहियूं पंहिंजो स्टाफ जी तरफ़ ऐं तक़रीबन 10 खां 15 मिंट असांखे लॻंदा। पर जानी किराए लाइ खपंदा आहिनि पैसा, ऐं उहे पैसा असां ATM मां कढाया आहिनि। हाणे असीं पुॼी चुका आहियूं बस स्टॉप। टिकेट मूं वठी वरितो आहे जेको 800 रुपए जो आहे। असल में तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां थी, जेको वीडियो आहे उहो 2 साल पुराणो आहे। मूं वटि एतिरो टाइम कोन हो जो आउं एडिट करे सघां, सो इन करे हाणे आउं वेही चुको आहियां बस में ऐं असां निकिरी चुका आहियूं पंहिंजी मंज़िल जी तरफ़। असांजो जेको सफ़रु हूंदो उहो हूंदो तक़रीबन 3 खां 4 कलाक, ऐं तेसीं ताईं असां जेको आहे उहो पंहिंजी म्यूज़िक खे इंजॉय कंदासीं। ऐं एयरबड्स शायदि न, एयरबड्स कोन्हे सॉरी, अने मूं वटि हैंड फ्री आहिनि। नूरियाबाद वटि चढ़ियो ही भाऊ बस में। असां हिन खां वरिती कुझु दाल ऐं कुझु पोली जूस पीअण लाइ। पोली जूस जेको सिंध जो पंहिंजो ब्रांड आहे, ऐं पोली वारनि जो चवणु आहे त पोली पीओ ज़िंदगी जियो। को बि पेड एडवर्टाइज़मेंट न आहे मुंहिंजी, मां ईअं जनरल ॻाल्हि थो करे। बहरहाल ज़ाइको मिड़ी सही हो। A few moments later. असां हाणे पुॼी चुका आहियूं पंहिंजे ॻोठ, ऐं मां पंहिंजे कज़न खे कॉल कई त बाबा हाणे तूं थोरो पके ते अचु, ऐं बसि 5-10 मिंट में पुॼण वारो आहियां। होप सो कि उहो पुॼी हुजे, ऐं यकीनन उहो पुॼी वियो। हाणे असां वञी रहिया आहियूं पंहिंजे घर, ऐं माशाल्लाह ही मंज़र ॻोठ जा ॾाढा ख़ूबसूरत आहिनि। मूंखे त ॾाढा यकीन कयो ॾाढा दिलि सां वणंदा आहिनि। बहरहाल मुंहिंजे वारनि जी जेको आहे न उहो बेड़ो पुॼी वियो आहे। पहिरीं कहिड़ा यार सुठा आहिनि जो ख़राबु थींदा। बहरहाल हाणे तव्हांखे आउं पंहिंजो ॻोठ ॾेखारियां थो, ऐं अचो। असांजो ॻोठ ॾाढो वेल स्ट्रक्चर ऐं बहितरीनु नमूने ठहियलु आहे, ऐं माशाल्लाह सां हिते सुठियूं बिल्डिंगूं बि मौजूदु आहिनि। उमेदु आहे तव्हांखे असांजो वीडियो पसंदि आयो हूंदो। अगरि जेकॾहिं पसंदि आयो आहे त लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब